नाज़रीन वाक़िआ खां कंदा हलूं। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट थाणे जे हद में मामन भाणेजन में झेड़े दौरान नीगरी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टी पंहिंजी भाणेजी शाहीन भट्टीअ खे हथोड़ा हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। ज़ख़्मी थियल नीगरी खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। झेड़े बाद पुलिस जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर करियूं पिया। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट थाणे जे हद में मामन भाणेजन में झेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान नीगरी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टी पंहिंजी भाणेजी शाहीन भट्टी खे हथोड़ा हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी थियल नीगरीअ खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। झेड़े बाद पुलिस जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आगाह कयूं पिया। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट थाणे जे हद में मामन भाणेजन में झेड़े दौरान निगरी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टी पंहिंजी भाणेजी शाहीन भट्टी खे हथोड़नि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी थियल नीगरीअ खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। छेड़े बाद पुलिस जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टीअ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मीरपुर ख़ास जे सैटेलाइट थाणे जे हद में मामन भाणेजन में झेड़े दौरान नीगरी सख़्त ज़ख़्मी थी पई आहे। जवाबदार ग़ुलाम रसूल भट्टी पंहिंजी भाणेजी शाहीन भट्टीअ खे हथोड़नि हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी थियल नीगरीअ खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।